नाज़रीन, कंदाकोट में अहम ख़बर है जेका मां शेयर कयूं पिया। कंदाकोट सी सेक्शन थाणे जे हद मिर्ज़ापुर में बिजली जी तार कटण तां गोला ऐं शेख बिरादरी जी बिंदुर में झेड़ो थी पियो, जहिड़े नतीजे में धुरनि हिक ॿिए मथां लठियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में 55 सालनि जो पीरसन मीर ख़ान शेख शदीद ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त अहिड़ो इतलाउ हद जी पुलिस करे न वियो, पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती वारसनि फौरी तौर ते ज़ख़्मी पीरसन मीर ख़ान शेख खे इलाज लाइ अस्पताल खणाए आंदो, जिते डॉक्टरनि पारां पीरसन जे फौत थियण जी तस्दीक कई वई। पीरसन मीर ख़ान शेख जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ज़िले शिकारपुर पुलिस पारां SSP शिकारपुर इरफान अली समूह जी हिदायत ते स्पेशल टीम इंचार्ज सज्जाद शाहानी ऐं SHO नापरकोट तारिक अब्बास सोलंकी जी अॻुवाणी में खानपुर जे कच्चे वारे इलाइक़े कोटशाहू थाणे जे हद में खुफ़िया इतला ते कार्रवाई करे ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद पुलिस कुझु ॾींहं अॻु अगवा थियल मुगविन अब्दुल सत्तार ऐं गुलशेर सेठार खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले करे छॾियो आहे। मुगविन जे घर पहुचण ते ख़ुशी वारो माहौल आहे।